हेॾे अचो मोतबर ध्यान सब पंहिंजे छॾ पछ पे चुप कर पियो त गैरत जो मसलो आहे हेॾे छा लॻो भला कर अरे थी इनजी मुंडी न ईंदो मां मुंडी अहिड़ी हालत थींदी आहे ए भेण फजरे त पाड़े में रही करे निकुल न बाबा निकुल ए तालो हणियो तालो हणियो मोतबर ताला हणनि था मैसेज करे ताला था हणनि अंदर हूंदा चौपल पिया अथनि वेझे वेझे छाजी आहे चुप कर बि त ॼाण न वरी तोखे ईअं निड़ वारो ॾंडो पंहिंजा हेॾे ॾिस न हालत हे फज़ीलत आहे छा लिखियो अथई ॾिस पढ़ ॾिस अञा छॾियांसि मुंडी न लाहियानि हा ॾिस न हिते गैरत न जागदी त भाई काथे जागदी हेॾा कद कया आहिनि हेॾा बुत कया आहिनि बसि ईअं हुजणा असां जो अॼु हिते खूनियार जी थींदी हा एम्बुलेंस जो नंबर अची थाणे जो ॿ टे जेके बि आहिनि सभिनि खे मारींदुमि नंढे वॾे खे मारींदुमि भले अलाह साईं चवंदो आहे त माण्हू मरे बि गैरत सां जीए बि गैरत सां हिन असांजी गैरत में हथ विधा आहिनि खे मां छॾींदुमि हेॾे निकिरंदे वई बधुलू अरे खुलियल थी अच तूं अच मोतबर ध्यान सभु हलिया असांजे ॿारनि जे मैसेज करनि था पाण हलिया हलिया रे खैर तो है असांखे जहिड़ा जलाए छॾिया अथई खैर तो आहे अल्लाह खैर करे परे थी पियो चवंदो ईअं लॻी वेंदी धकु मोतबर हे उथाए पंहिंजे खान साहब खे उथाए खजी उथाए अदाज ईद जो ॿियो ॾींहुं आहे पहिरियों ईद तो मिलो अस्सलाम वालेकुम ईद मुबारक परे न तव्हां सां ईद मिलंदासीं असां हेॾे छोड़े लूसी तूं मोतबर अरे छा थिया बोतू छा थियो आहे पाड़े में रही करे में वठाई वरी ॻाल्हि मत मिली करे तो मसलो छा आहे भाईजान मसलो वॾो कयो अथई मां चवां मुंडी लाहिण जो हक़दार आहे अञा मूंखे चओ त छा मसलो कयो अथई अल्लाह रो हुन नमूनो ॾिसे ॿार ॾिसे कद ॾिसे भञाई नक बकु ॻाल्हि छा आहे अदा बोधू सब इज्जत वारा हूं अल्लाह सही तव्हां ॾे ख़ैर कंदो मुंहिंजे भाउ खां कहिड़ी ग़लती थी आहे मसलो छा मसलो आहे तव्हां इज्जत वारा असां ईअं हूं हा मसले जो हल कढूं था थियो छा आहे मूंखे सम्झाए सही न थियो छा आहे अञा पुछा थो हुन पंहिंजे खां पुछ न गुजरे खां छा कयो अथई यार गाल बुद्ध तोसा यारी आ भारी आ मां एड़ो को गलत कम अदा कोन ए यारी अञा तू यारी भारी करे तो तू गोठ में रहण चढ़ो दूंगा छा मसला हिकु त जिननि जी ॿोली ॻाल्हाए थो अञा चिनड़ अथऊं अञा अथां चिनऊं एॾियूं न जाइजूं कयो था गोठ में वरी अञा ॻाल्हायो बि कहां था मसलो छा आहे तोरा ॿुधाए बि सही मसलो इहो मां चवां थो हे मुंहिंजी अखियुनि जे अॻियां न अचे असांजी रत गरम थिए थी अखियुनि जे अॻियां हेॾे करे विया थोरो बाबा जेको ॿुध न जे गुंगो ॻाल्हायो आहे न त पक ते ही को माई जो चक्कर आहे उनका खेचल करे हेॾे ॾिस न साईं हे आहे मां वटि छो हे ॾिस सबूत आहे मां वटि हे ॾिस हे छा लिखियो अथई तूं पढ़ी ॿुधाए पढ़ियल आहे साईं पंहिंजे भाउ जा हे नंबर हिन जो आहे पढ़ लिखियल छा आहे अदा बोधू तोखे तुझे भाइरनि समेत तुंहिंजी पूरी फैमिली खे ईद मुबारक ॾिस सही त आहे अरे सही आहे न असांजा वास्तो अथनि असांजे ॿारनि ॾे हिकारे थो वञे फैमिली छो थो छो तूं लुची असांजे ॿारनि खे बि ईद मुबारक ॾे बाबा या ईअं ईद मुबारक ॾिबी आहे तोखे तुंहिंजी फैमिली खे ईद मुबारक तूं चओ वास्तो मां साईं तुंहिंजे छा फैमिली तव्हां ॿाले बचे रिश्तो आहे असांजो बिरादरी आहे तव्हां सां जो ॿारनि खे बि ईद मुबारक ॾे पियो न बाबा यो ईद जो अबा ईअं ई ॾिबी आहे वेठा हल पुछा कर हिन जेको मैसेज तोॾे कयो त फैमिली समेत माना तव्हां इज्जत सां गैरत जागे थी न तव्हां गैरत हिन जी यार सुठा माण्हू आहे ॻाल्हाइण दे सुठा माण्हू आहियो तव्हां ॻाल्हि थोरो सम्झो फैमिली जो मतिलबु ईअं त माना घर भाती जेके बि आहिनि न तव्हां सभिनी खे ईद मुबारक बाबा हिन जी यारी मां सां दोस्ती मां सां मुंहिंजे ॿारनि ते काॾे थो तोसां बाबा
ईअं न आहे बाबा, तुंहिंजी घरवारी असांजी भाॼाई आहे, अमड़ आहे असांजी, तूं छितो थियो आहे खामखा। इहो ईअं मैसेज हिकिड़ो ॾिबो आहे त तोखे तुंहिंजी फैमिली खे ईद मुबारक, बाक़ी ॿियो को चकर कोन्हे। भाउ जे बदिरां मां क़ुर खणां थो, छा ते छितो थियो आहे? ईद जे ॾींहंनि में छो चरिया थिया हो? हा हा, छा थो चए? हे चए थो असां बि ईद मुबारक हिननि जी फैमिली खे ॾींदासीं, पलो कंदासीं। हा यार इहा त सुठी ॻाल्हि आहे। हा सुठी ॻाल्हि आहे, इज़त जो मसइलो असां बि ॾींदासीं। हा ॾियो अबा तोखे ईद मुबारक, तुंहिंजी फैमिली खे, तुंहिंजे हिन भाउ जी फैमिली खे ईद मुबारक, सॼे यारनि जे दोस्तनि जी फैमिली खे बि ईद मुबारक। हलो ख़ैर मुबारक। पोइ हिन में छा आहे? बस न, इहा ई ॻाल्हि आहे न। वरी तोखे छो? फैमिली जो कहिड़ो कमु? हे सही आहे, पोइ तूं यकीन कर। हा ॾिस पलो कयोसीं न छो? हाणे तुंहिंजी यारी आहे हिन सां, अदा ईद मुबारक, ॿुधाए कहिड़ा हाल आहिनि, ख़ुशी ठीक ठाक पहुतू, खीरा कहिड़ा हाल आहिनि, अरे तूं तुंहिंजी फैमिली खे ॿुध, इहो गौसू छा थींदो थी? ॾाढो थी न। हा पोइ हे असांजी रत में मिले थो, तॾहिं हिनखे गैरत। बाबा ॻाल्हि ॿुधो, अॼु खां पोइ हिन जो मैसेज तोॾे फैमिली वारो न ईंदो। बाबा बोधू तोखे ईद मुबारक, तुंहिंजे भाउ खे ईद मुबारक। हाणे तूं असांजी फैमिली खे मुबारक ॾिनी, पलो कयूं छो? बराबरि। हा बराबरि। उथो भाकुर पायो, उथो हाणे छो न उथो भाकुर पायो, उथो उथो भाकुर पायो। बिस्मिल्लाह। कुछ बाबो खैर। अबा बिस्मिल्लाह। साईं खैर ॿियो कुछ। अदा बिस्मिल्लाह। हाणे दुख त नथी न दिल में? तूं असां हिकिड़ी बिरादरी जा आहियूं। साईं ए बुर्च त तू बि ते होए छा? हा अदा पाणे साईं कावड़ियो तू फैमिली जी ॾिनी। साईं जा नौकर हुआ छा? मौला कुछ कंदी बस साईं। बाबा हाणे इहो थोरो मसलो आहे, इहो ईद जो रवाज आहे, ईद जो फैशन आहे इहो। हां हरू भरू तूं लठियूं खणी ईद जे ॾींहुं सोचियो सम्झो बि नथा, सॼो ॻोठ गॾाए हूंदी, शहर में हिते हुते वॾो गंद कयो हूंदी। मां न ॿुधाई मो छोरा असां वारा जेके आहिनि न बाबा तोहफ़ा करे वञे। आशफू वारा। हा आशफू। अदा इहो हिकिड़ो गूंगो मिलियो छड़ो। वेहो वेहो वेहो, चांहि पींदव, बोतल मानी, छा हुकुम कयो? न बाला कुछ कंदो आहे। हाणे फैमिली खे परेशान करे आया। हाणे बाबा हे जेके तुंहिंजा परस्तार आहिनि, जेके वीडियो तुंहिंजो ॾिसनि था, इन्हनि खे ईद मुबारक ॾे। फैमिली सूधो पोइ बि कावड़ न कंदाई। हाँ हा साईं अस्सलाम वालेकुम याली मदद जिए सिंध जिए लतीफ। अबा सजी सिंध वासन के मुंहिंजे तरफां ईद मुबारक, तव्हांजी सजी फैमिली खे ईद मुबारक। पूरी दुनिया में जेके भी पाकिस्तानी भाइर असांजा रहनि था, मुसलमान सभिनि खे फैमिली ईद मुबारक। अस्सलाम वालेकुम दोस्तों, ही बोधू ऐं गुंगो हुया। यकीन कयो त इन मैसेज ते ठुल में जहिड़ो थियो कल्ह ईद वारे ॾींहुं, त हिकिड़े दोस्त खे चयो त तोखे पूरी फैमिली सूधो ईद मुबारक। उहे पाण में विड़ी पिया, तो उहो हिकिड़ो वीडियो नक्शो ठाहे तव्हांजे आॾो पेश कयोसीं। ऐं असांजे ॾिसंदड़नि खे, चाहींदड़नि खे, सिंधी ॿोली ॻाल्हाइण वारा पूरी दुनिया जे अंदरि जेके बि रहनि था, हिंदू हुजनि, दीवान हुजनि, मुस्लमान हुजनि, सभु इंसान भाइर आहियूं। मौला सभिनि खे ख़ुशि आबाद रखे। सभिनी खे असांजी हिन पूरी टीम जे तरफ़ां दिल जी गहराइनि सां ईद मुबारक, ईद मुबारक, ईद मुबारक। बाक़ी फैमिली मां न चवंदुमि, अॼु खां पोइ तूं न चवंदे। मां न चवंदुमि।